ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन, चूंडुनि में कामयाबी माणे पूरे मुल्क की नुमाइंदगी कंदासीं। बिलावल भुट्टो ज़रदारी। पीपल्स पार्टी में राना महमूदुल हसन ऐं ॿिया शामिल थी रहिया आहिनि। सभु मुतहद थी महांगाई बेरोज़गारी जो मुक़ाबिलो कयो वेंदो। बिलावल भुट्टो जो चवणु आहे त पीपी वाहिद जमायत आहे जेका अवाम जा मसला हल करण लाइ चूंड विढ़ी रही आहे। चूंडुनि में कामयाबी माणे पूरे मुल्क में नुमाइंदगी कंदासीं। ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन, जेका हिकु दफ़ो ॿीहर शेयर कंदा हलूं। चूंडुनि में कामयाबी माणे पूरे मुल्क की नुमाइंदगी कंदासीं। बिलावल भुट्टो ज़रदारी। पीपल्स पार्टी में राना महमूदुल हसन ऐं ॿिया शामिल थी रहिया आहिनि। सभु मुतहद थी महांगाई बेरोज़गारी जो मुक़ाबिलो कयो वेंदो। पीपी वाहिद जमायत आहे जेका अवाम जा मसला हल करण लाइ चूंड विढ़ी रही आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी। चूंडुनि में कामयाबी माणे पूरे मुल्क में नुमाइंदगी कंदासीं। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।